नाज़िम काज़ी अमन में रोड हादसे में ज़ख़्मी थियल सिंध जी नामियारी अदाकारा शबीरा चन्ना जी सेहत में सुधारो अची न सघियो। शबीरा चन्ना डाउ अस्पताल जे ICU वार्ड में दाख़िल आहे, जिथे खेसि वेंटिलेटर ते रखियो वियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आमिर सुपरो। जी आमिर, हींअर असां मौजूद आहियूं डाउ हॉस्पिटल में, जिथे सिंध जी नामियारी अदाकारा शबीरा चन्ना जेको आहे उहा दाख़िल आहे। शबीरा चन्ना जो 10 ॾींहं पहिरियां जेको काज़ी अहमद भरिसां जेको एक्सीडेंट थियो, उन खां पोइ कराची जे डाउ हॉस्पिटल ट्रामा सेंटर में मुंतकिल कयो वियो। उन खां पोइ जेको आहे OT कॉम्प्लेक्स में जेको आहे ICU में हिन महिल बि दाख़िल आहे। पर शबीरा जेकी नामियारी अदाकारा आहे, उन जी तबियत में हिन महिल ताईं को बि सुधारो न अची सघियो। ऐं हिन महिल बि जेको आहे जेको हिकिड़ो ट्यूब आहे जेको गले में लगायो वियो आहे त वेंटिलेटर हटायो वञे, पर हिन महिल ताईं जेकी उनजी तबियत आहे उहा नासाज़ आहे। असांजी उनजी धीउ आलिया सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो बि चवणु आहे त जेकी अम्मा आहे उनजी तबियत इंतिहाई ख़राबु ॿुधाई वञे पई। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे शबीरा चन्ना जो जेको एक्सीडेंट थियो, उन में जेके उन जूं 7 पासीरियूं मुतासिर थियूं ऐं उन सां गॾोगॾु जेको ब्रेन में जेको उनखे धकु लॻो हुयो, पर हिन महिल ताईं को बि ऑपरेशन नाहे कयो वियो। डॉक्टरनि जो चवणु आहे त जेसिताईं शबीरा चन्ना जी तबियत में जेको आहे बेहतरी नथी अचे, तेसिताईं असीं ऑपरेट नथा करूं। ऐं ॿिए तरफ़ हिन महिल बि जेको आहे शबीरा चन्ना OT कॉम्प्लेक्स में जेको आहे ICU में मौजूद आहे, पर उनखे हिकु गले वारो पाइप लॻायो वियो आहे त वेंटिलेटर हटायो वञे, पर हिन महिल ताईं वेंटिलेटर नाहे हटायो वियो। ऐं तबियत इंतिहाई जेकी आहे तशवीशनाक ॿुधाई पई वञे। ऐं शबीरा चन्ना जेके सिंधी चैनलनि जे मुख़्तलिफ़ जेको आहे 100 जे तादाद में जेकी पिण ड्रामनि में मशहूरु आहे, उन जेकी मशहूरी हुई उहा जेको खेरां जे सिर ॾे खेर हुजे, उन सां गॾोगॾु काफ़ी जेके ड्रामा हुया मुख़्तलिफ़ सिंधी चैनलनि ते, उन्हनि में बि उन कमु कयो। पर जेको काज़ी अहमद भरिसां शबीरा चन्ना जो जेको एक्सीडेंट थियो, उन सां गॾोगॾु जेकी उनजी धीउ नादिया आई, उहा बि जेको आहे डाउ हॉस्पिटल जे OT कॉम्प्लेक्स में मौजूद आहे। ऐं ॿिए तरफ़ कल्चर डिपार्टमेंट पारां जेके 2 चेक जारी कया विया हुआ, हिकिड़ो 2 लख रुपए जो चेक हुयो, हिकिड़ो 3 लख रुपए जो चेक उनजी धीउ आलिया खे ॾिनो वियो। उन खां पोइ जेको आहे कल्चर डिपार्टमेंट पिण जेको आहे डाउ हॉस्पिटल खे लेटर लिखियो हुयो त जेको बि ख़र्च थींदो माउ धीअरुनि जो उहो कल्चर डिपार्टमेंट भरींदो। पर हिन महिल ताईं कल्चर डिपार्टमेंट पारां को बि जेको अॻुवान आहे उहो शबीरा आपा जी अयादत करणु जेकी अस्पताल आहे उन में कोन पहुतो आहे। ऐं शबीरा चन्ना हिन महिल बि जेको आहे OT कॉम्प्लेक्स जे ICU में मौजूद आहे, जंहिंजी तबियत तशवीशनाक ॿुधाई वञे पई। जी।